ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कश्मीर गंदकोट खां रिपोर्ट करे रहियो अब्दुल ख़ालिक चाचर। कश्मीर ज़िले में हिंदू बिरादरीअ खे भत्ते ऐं संगीन नतीजनि जूं धमकियूं। 3 ॾींहनि अंदरि 25 हिंदू लॾ पलाण करे जनम भूमि छॾे इंडिया रवाना थी विया। धाड़ेलनि पारां धमकियूं मिलण खां तंग थी करे हिंदू वापारी घर वथाणनि खे छॾे करे लॾूं खणी ॿियनि शहरनि में इंडिया रवाना थी विया। सिंध अमड़ खे छॾे वेंदड़नि जो चवणु हो त पंहिंजे जनम भूमिअ खे छॾींदे दिलि नथी चवे, पर हालतुनि खे मजबूर करे छॾियो। हिंदू कुटुंब घर वथाण मागनि खे छॾे करे लॾूं खणी सवें आलिनखियुनि सां आबाणे शहर गंदकोट खे अलविदा करे लॾे वञूं था हिंदू कुटुंब ऐं ॿिया। तफ़सील वयूं। कश्मीर ज़िले में कश्मीर गंदकोट में धाड़ेलनि पारां भत्ते जूं पर्चियूं मोकिलण, भत्तो न ॾियण जी सूरत में घर संगीन नतीजा भोगण, धमकियूं मिलण खां तंग थी करे 3 ॾींहनि अंदरि 25 हिंदू वापारी अबाणनि वथाणनि खे छॾे करे पंहिंजूं लॾूं खणी ॿियनि शहरनि ऐं इंडिया सिंध अमड़ खे छॾे वेंदड़ विके कुमार, अमित कुमार, रंजीत कुमार, बालाची राव, ओम कुमार जो चवणु हो त पंहिंजे जनम भूमिअ खे छॾींदे दिलि नथी चवे, पर हालतुनि लॾ पलाण करण ते मजबूर करे छॾियो। जंहिं करे हितां असीं घर वथाण माग खे छॾे करे सवें आलिनखियुनि सां अबाणे शहर गंदकोट खे अलविदा करे था वञूं। हुननि वधीक चयो त सिंध असांजी अमड़ आहे, पर छॾण ते दिलि नथी करे, पर असांखे मजबूर कयो पियो वञे। हिते भत्ते जूं पर्चियूं, अगवा, चोरी ऐं बदअमनी खां परेशान थी विया आहियूं, जंहिं करे असां पंहिंजे बचड़नि खे ॿियनि शहरनि इंडिया वञूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत मुकमल तौर नाकाम थी वई आहे। ज़िले कश्मीर जे गंदकोट, कश्मीर, करमपुर, गोसपुर, बटाणी, बख्शापुर समेत 40% हिंदू इंडिया ऐं ॿियनि शहरनि वञनि पिया। हितां जा चूंडियल नुमाइंदा ख़ामोश बणियल आहिनि। अमन अमान जी बहाली कराइण लाइ के बि उपाउ न वरिता विया आहिनि।